अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आज न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हलासी हेडलाइन तरफ़। कोरोना वायरस हिकु आलमी हक़ीक़त आहे। अदालती फ़ैसिलो अची चुको आहे। अपोज़िशन होश खां कम वठे, मुख़ालिफ़ धिरवारा आवाम सां दुश्मनी न कनि। आवाम जी सिहत जो तहफ़्फ़ुज़ पहिरीं तरजीह में शामिल आहे। क़ीमती जानूं ज़ाया थियूं त सिलसिला वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो ट्वीट। सिंध समेत सॼे मुल्क में कोरोना वायरस जा केस वधण लॻा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 36 मरीज़नि जे फौत थियण खां पोइ हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 7561 थी वियो। कोरोना जा 2780 नवां केस रिपोर्ट। केसिस जो मजमूई अंग 3,68,665 थी वियो। फॉल केसिस जो अंग वधी 33,562 थी वियो। कोरोना में मुब्तला 3,27,542 मरीज़ सिहतयाब थी विया। बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान जो ड्राइवर ऐं संदसि ॿिया मुलाज़िम कोरोना वायरस में मुब्तला थी विया। ड्राइवर जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ सलमान खान पाण खे घर अंदरि आइसोलेट करे छॾियो। तहरीक लबैक पाकिस्तान जो सरबराह ख़ादिम हुसैन रिज़वी लाडाणो करे वियो। ख़ादिम हुसैन रिज़वी कुछ अरसे खां बीमार हो। ख़ादिम हुसैन रिज़वी जो मड़ लाहौर जी शेख ज़ैद अस्पताल खां संदसि रिहाइश गाह ते पहुचायो वियो। तदफ़ीन अॼु कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार, JUI सरबराह मौलाना फज़ल नूरुल हक क़ादरी, मौलाना ताहिर अशरफी ऐं ॿियनि सियासी मज़हबी अॻवाननि पारां ॾुख जो इज़हार। ओस्ता मोहम्मद भरसां कार इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी भाॼाई ऐं भाउ खे क़तल करे छॾियो। वाक़े जो केस दाख़िल न थियो ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी। नौशहर फिरोज़ जी प्रेम गली में ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे औरत खे क़तल करे छॾियो। दिलशाना लाशारी जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। खानपुर लखवुड नेक मोहम्मद ते पुलिस जी का ॿिनि औरतुनि 3 औरतुनि समेत 8 ॼणा गिरफ़्तार। पुलिस एहलकार हिकु मोटरसाइकिल ऐं 10 बकरियूं बकाए विया। मुतासिब ॻोठाणनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब नामा, मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब नामा। इनकलाबी शाइर फैज़ अहमद फैज़ जे विछोड़े खे छटी हामी विया। फैज़ अहमद फैज़ पंहिंजी शाइरी ज़रिए पूरे एशिया जे हारियुनि, मज़दूरनि ऐं ॿियनि मज़लूम तबक़नि जी तहरीकुनि में नओं रूप फूकियो। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे। सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजय रख पाईंदासीं। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां 6 डिसंबर ते ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध में सक़ाफ़ती तक़रीबूं, क़ौमी गीतनि ते झुमरियूं, सुघड़ कचहरियूं, मल मलाख सां मुनक़िद करे अज़ीम सक़ाफ़त खे भेटा पेश कई थी वञे।